Studios. You are watching 3 p.m. Bulletin. जी निशानदही थी वई। पुलिस ऐं जांच इदारा हिक ॿिनि ॾींहनि में जवाबदारनि ताईं पहुची वेंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट जे लाइ घरू वज़ारत खे का बि दरख़्वास्त नाहे मिली। रिक्विज़िशन ऐं बेतमादी रिथ ॿ धार शयूं आहिनि। बेतमादी जे प्रोसेस खे 1 महीनो लॻी वेंदो आहे। दिल्ली दूरस्त कहिड़ी बि तहरीक हलायो, अपोज़िशन खे हाणे बि पहिरीं जीअं शिकस्त मिलंदी। मुल्क खे अफ़वाहुनि ऐं इंतिशार जी ॻाल्हियुनि सां नुक़सानु थींदो आहे। बदनसीबी आहे जो कुझु माण्हू डफेड़ खे हवा ॾेई तरक़ी अॻियां रंडकूं विझनि था। पेशावर आपघाती हमले जे वधीक 6 ज़ख़्मियुनि दम ॾेई छॾियो। हमले में शहीद थियलनि जो अंग वधी 63 थी वियो। पेशावर जे CTD थाणे ते सरकार जी मुदत में हमले जो केस दाख़िल। 150 खां वधीक ज़ख़्मियुनि जो इस्पतालुनि में इलाज जारी। हमले जे ॿिए ॾींहुं बि पेशावर में सोग ऐं ख़ौफ़ जी लहर। नवाज़ लीग वटि अक्सरियती मैंडेट आहे। असां खेनि रुॻो तजवीज़ ॾेई सघूं था। बेतमादी रिथ में जेतिरा वधीक माण्हू गॾु हूंदा ओतिरी वधीक कामयाबी जा चांस आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिवाल में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इक़्तिदार जी मुंतक़िलीअ वक़्तु अक्सरियत रखंदड़ पार्टी नवाज़ लीग लाइ गॾिजी कोशिशि करणी आहे। नवाज़ लीग भली उन वक़्तु वज़ीर आज़म जे लाइ पंहिंजो उम्मीदवार साम्हूं आणे। चूंड सुधारनि बाद इलेक्शन कराई वेंदी त जीअं सभु हिसो वठनि। साहिवाल में मार्च के खिताब दौरान बिलावल चयो त सिलेक्टेड इस्तीफ़ा न ॾिनी त इस्लामाबाद पहुची संदसि बंदोबस्तु कंदासीं। सिंध सरकार बेटनि ते तरक़ी अॻियां रंडक पैदा कई। बेटनि ते सीड़पकारी थिए हा त कराची में रोज़गार जा मौक़ा वधनि हा। कराचीअ जी बदतरीन हालतुनि जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो आहे त इमरान ख़ान कराचीअ जे बेटनि ते तरक़ी पए चाही। बेपनाह आलमी सीड़पकारी बि तयारु हुई। सिंध सरकार NOC जारी करे वरी हथु खणी वई। PTI जो लॉन्ग मार्च सुभाणे कराची रवानो थींदो। कराची वासी इमरान ख़ान जी उमीदुनि ते पूरो लहंदा। मुल्तान ऐं बदीन जे जलसनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। बिलावल मुल्तान में ख़ाली पिंडाल खे ख़िताब कयो। PTI जे मेंबर्स अपोज़िशन जी हिमायत वारी दावाउनि खे रद्द कयो आहे। इत्तेहादी बि ॼमी इमरान ख़ान जो साथ ॾींदा। अपोज़िशन खे लिकण जी जाइ न मिलंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, शफ़क़त महमूद ऐं ॿियनि जूं गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हियूं। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त अपोज़िशन तरफ़ां हॉर्स ट्रेडिंग कई पई वञे। मेंबर्स जे ख़रीद ऐं विकिरे जी मंडी लॻाई वई आहे। 75 कलाक थी विया पर अपोज़िशन जी बेतमादी रिथ न आई। अपोज़िशन जी बेतमादी वारो ॿार घिटीअ में गुम थी वियो। मौलाना फज़लुर रहमान जो बि मुंहुं लथल आहे। सभु ॼाणनि था त जमहूरियत डिलीवर न कयो त उनजो मुतबादिल छा आहे। सियासतदान पंहिंजी नाकामी लिकाइण जे लाइ इदारनि ते इल्ज़ाम हणंदा आहिनि। सियासतदान 5% फ़ौज जे करे कमु न करे सघंदा हूंदा। 95% संदन पंहिंजी नाअहली आहे। KLF में सेशन दौरान ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त पाकिस्तान जे क़याम बाद घणा सूबा ठहनि हा त मसइला न थियनि हा। ॾखण पंजाब सूबो ठहंदो। अञा बि वधीक सूबनि जी ज़रूरत आहे। हिते केर बि इख़्तियार हेठी सतह ताईं मुंतक़िल करण जे लाइ तयारु नाहे। सियासी निज़ाम तोड़े इक़्तिदार में ईंदड़ आमिर बि मकानी चूंडूं कराइनि था। यूक्रेन मां पहिरियों पाकिस्तानी शागिर्द ॾेह वापसि पहुची वियो। कराची वासी जुनेद हुसैन 4 महीना अॻु मेडिकल जी तालीम पिराइण जे लाइ यूक्रेन वियो हो। शागिर्द जुनेद हुसैन ॾेह वापसी बाद चयो आहे त यूक्रेन में केतिरा ई पाकिस्तानी शागिर्द बेयारो मददगार आहिनि। यूक्रेन में पाकिस्तानी सफ़ारतखाने जो कमु ॿुड़ी आहे। इलाइक़े जे सेनेटर जो थोराइतो आहियां जंहिं मुंहिंजी टिकट जो बंदोबस्तु कयो।
ठारूशाह में 6 ॾींहंनि खां गुम ॼाणायल शागिर्द जी अगवा जो शक ज़ाहिर। ॻोठ सखीदाद वासी शागिर्द अयाज़ अली जो पतो लॻाइण लाइ पुलिस कख भञी ॿीणो न कयो। शागिर्द जे वारिसनि जो चवणु आहे त अयाज़ ठारूशाह वञण जे लाइ घरां निकितो त वापसि न मोटियो। संदसि मोबाइल फ़ोन बंदि आहे। मिट माइटनि ऐं दोस्तनि वटि ॻोल्हा बावजूदि संदसि को बि ॾस पतो न पियो आहे। आला इख़्तियारनि खे शागिर्द जी ॻोल्हा में मदद जी अपील। आहे कराची लिटरेचर फेस्टिवल जे ॿिए ॾींहुं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सेशन्स जारी। सियासत ऐं समाज में औरतुनि जे किरदार बाबति सेशन में ॻाल्हाईंदे महताब अकबर राशिदी चयो त पाकिस्तानी सियासत में औरतुनि खे रुॻो नारनि ऐं नचाइण ताईं महदूद कयो वियो आहे। हाणे रुॻो मुड़ुस जी पघार सां घर नथो हले, औरतुनि खे बि नौकिरी ऐं सियासत जो हक़ मिलणु घुरिजे। जस्टिस नासिरा इक़बाल चयो त तलाक खां पोइ मुड़ुस जी अधु मिल्कियत औरत खे मिलणु घुरिजे। ईअं न थींदो त औरत पाण भरी नथी सघंदी।